सिंध के मौसम सां गॾु मां तव्हांजो पहिरियों दोस्त वक़्कार अली रहनि सभिनी पहिरियों दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली अलैहिस्सलाम मदद। दोस्तो मौसम की ॻाल्हि कंदासीं त हीउ जेको सिस्टम केसि ताईं थर पर कर अचिणो थर में बरसातूं वसाईंदो रहंदो आहे। ॾखण जूं तेज़ हवाऊं सिंध में कॾहिं लॻंदियूं, मुकमल मालूमात डिटेल तव्हांखे इंशाअल्लाह इन वीडियो ते ॾींदुसि। महिरबानी करे वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो, छो त हिन में तव्हांखे मुकमल डिटेल सां मालूमात ॾींदुसि। सब खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं ॾखण जी हवाउनि जे बारे में। त ॾखण सिंध ऐं विचोली सिंध में अगरि ॻाल्हि कयूं त 9 तारीख़ मतिलबु मंझंदि खां पोइ जेके ॾखण जूं तेज़ हवाऊं शुरू थी वेंदियूं, जेके 13 जुलाई ताईं जारी रहंदियूं। 9 तारीख़ खां वठी 13 जुलाई ताईं। 9 तारीख़ सुबुह अगरि ॻाल्हि कयूं मंझंदि खां पोइ शुरू थींदियूं, 9, 10, 11, 12, 13, उन खां पोइ 14, 15, 17 जुलाई ते हवाऊं जेके आहिनि कुझु इलाइक़नि में नॉर्मल त कुझु इलाइक़नि में नॉर्मल घटि हूंदियूं। बहरहाल 9 खां वठी 13 जुलाई ताईं जेको आहे मतिलबु ॾखण सिंध जे काफ़ी इलाइक़नि में सुठियूं ॾखण जूं हवाऊं लॻण जा इम्कान आहिनि। दोस्तो इहो हवाउनि जे बारे में मालूमात जेका मूं तव्हांखे ॾिनी। हाणे ॻाल्हि कंदासीं सिस्टम जे बारे में। त हीउ जेको सिस्टम आहे थर पार करे अचिणो थर आहे सिंध जे बाक़ी इलाइक़नि में जेको गर्मी वारो माहौल कयो थो त हीउ केसि ताईं हूंदो। यादि रहे त मूं कंहिं बि सिस्टम जी ॻाल्हि न कई हुई त सिंध में को सिस्टम डायरेक्ट अचे पियो या सिस्टम जा मतिलबु त वॾा कया आसार आहिनि। एतिरो चयो हो त राजस्थान गुजरात में हिकु सिस्टम ईंदो, उन मां थर पार करे अचिणो थर ऐं सिंध जे कुझु इलाइक़नि में गर्मी जो माहौल थींदो, किथे किथे ककर ठही सघनि था। बहरहाल घणा जेके इम्कान थर पार कर ऐं अचिणो थर में हुया। थर पार जे काफ़ी इलाइक़नि में असांखे बरसाति जा इतला मिलिया आहिनि। त हीउ सिस्टम अञा बि अगरि ॻाल्हि कयूं त 9, 10 जुलाई ताईं मतिलबु त उनजा असरात जेके आहिनि गुजरात ऐं राजस्थान में हूंदा। उनजे सबबु थर पार कर ऐं अचो थर में ककर जेके आहिनि दाख़िल थींदा रहंदा। उन खां पोइ ॾखण जूं जेके तेज़ हवाऊं शुरू थी वेंदियूं, सिस्टम जेको ख़तमु थी वेंदो। ऐं अगरि ॻाल्हि कयूं त जुलाई जी 3 ऐं 4थे हफ़्ते में हिकु ॿियो जेको सिस्टम नज़र अचे पियो इंडिया जे काफ़ी इलाइक़नि में बरसातूं वसण खां पोइ, थी सघे उहो बि गुजरात राजस्थान खां पोइ सिंध में बरसातूं वसाए। बहरहाल उनजी मालूमात तव्हांखे वक़्त ते ॾींदुसि। उमेदु आहे त 20 जुलाई खां पोइ जेके आहिनि मतिलबु त हिकु सिंध में सिस्टम अचे जंहिं मां पूरी सिंध में बरसातूं वसनि। त मुंहिंजी नज़र आहे सैटेलाइट ते का बि तब्दीली आहे त इनशाअल्लाह उनजी मालूमात तव्हां ॿाहिरनि खे इन पेज ते ॾींदासीं। महिरबानी करे असांजे हिन पेज खे फॉलो कयो। यादि रहे त हीउ मॉनसून जेको आहे जुलाई ऐं अगस्त ऐं सेप्टेंबर मतिलबु 15 जुलाई खां 15 सेप्टेंबर जेके 2 महीना आहिनि इन में वॾा सिस्टम अची सघनि था। तव्हां ॾिठो हूंदो गुजरात में कहिड़ी हालत ठही आहे। बहरहाल एल निनो बि लॻो पियो आहे, उनखां पोइ ईरानी हाई प्रेशर बि ताक़तवर थी वेंदो। बहरहाल उमेदु आहे त 20 जुलाई खां पोइ सिंध में बरसातूं ॾिसण लाइ मिलनि। बहरहाल मुंहिंजी दुआ आहे, तव्हां बि दुआ करे छॾियो अलाह साईं रहमत जी बरसाति वसाए असांजी सिंध जे मथां, जीअं असांजी सिंध जेका आहे सरसब थिए, उहा बरसाति वसाए जंहिं मां असांजे फसलनि खे फ़ाइदो मिले। दोस्तो हीअ मौसम जे बारे में मालूमात ऐं वधीक मौसम जी मालूमात हासिलु करण जे लाइ महिरबानी करे असांजे हिन पेज खे फॉलो कयो। महिरबानी कर।